हिते अमां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। PTV ऐं पार्लियामेंट जे हमले वारे केस में इमरान खान ख़िलाफ़ दहशतगर्दी जा कलम ख़ारिज कया विया आहिनि। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत इमरान खान ख़िलाफ़ ॿिनि केसनि में दहशतगर्दीअ जा कलम ख़त्म करे छॾिया। इस्लामाबाद जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे जज जवाद अब्बास हसन फ़ैसिलो ॿुधायो, इमरान खान जे शरीक जवाबदार दहशतगर्दी जा कलम ख़ारिज करण वारी दरख़्वास्त दाख़िल हुई। अहम ख़बर खां मां आगाह कयूं पिया। PTV पार्लियामेंट ते हमले वारो केस जंहिंमें इमरान खान ख़िलाफ़ दहशतगर्दी जा कलम ख़ारिज कया विया आहिनि। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत इमरान खान ख़िलाफ़ ॿिनि केसनि में दहशतगर्दी जा कलम ख़त्म करे छॾिया। PTV ऐं पार्लियामेंट ते हमले वारो केस जंहिंमें इमरान खान ख़िलाफ़ दहशतगर्दी जा कलम ख़ारिज कया विया। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत इमरान खान ख़िलाफ़ ॿिनि केसनि में दहशतगर्दी जा कलम ख़त्म करे छॾिया आहिनि। इस्लामाबाद जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे जज जवाद अब्बास हसन फ़ैसिलो ॿुधायो, इमरान खान जे शरीक जवाबदार दहशतगर्दी जा कलम ख़ारिज करण वारी दरख़्वास्त दाख़िल कई हुई।